आहे त 6 खां 7 भाती 6 खां 7 हथियारबंद जेके इन घर में दाख़िल थी जेको आहे घर भातियुनि खे यरगमाल बणाए जेको लखे रुपयनि जो सोन थी वियो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे रोक रक़म थी वई ऐं ॿियो जेको मोबाइल वग़ैरह आहिनि उहे जेके आहिनि खयूं वयूं आहिनि। ऐं रेस नादरे जेको आहे उहो तालुको बि जेको आहे सरदार अहमद ख़ान राजपर जी फैमिली सां आहे, माना उन्हनि जो वेझो अज़ीज़ आहे। रेस शफ़ीक मियां सरदार ख़ालिद मियां जो जेको आहे वेझो अज़ीज़ आहे, जंहिंजे घर मां ही जेको आहे राति थियो आहे। सो असां जेको आहे हिन वक़्तु बि जेको आहे इहो ई जेको आहे IG सिंध खां DIG शहीद बेनज़ीर अहमद खां SSP नौशर फिरोज़ खां इहो ई मुतालबो कंदासीं त फिलफौर जेको आहे नोटिस वठी जेको आहे त इंक्वायरी कराई वञे, शाफ़ ऐं जांच कराई वञे त ही अहिड़ा वाक़िया छो था थियनि जेको आहे। ऐं तंहिंखां पोइ 1 महीने में जेको आहे 3 SHO तब्दील थिया आहिनि। पहिरियों जेको SHO हुयो रखियलु उहो हुयो SHO नबी बख़्श जलबानी, उन जे वे खां पोइ जेको आयो वरी 1 ॾींहं लाइ SHO तारिक हुसैन आयो दायो साहब, उहो वियो। उन खां पोइ आयो वरी जेको आहे राणा जमशेद राजपूत ऐं राति राणा जमशेद बि जेको आहे बदिली थी आहे। उन जॻह ते नओं SHO आयो आहे शकील अहमद अवान। सो SHO खे जेको आहे त पहिरियों जेको ही चोरनि जो जेको आहे लोफरनि जो धाड़ेलनि जो जेको आहे सलाम आहे जो ही हेॾो वॾो जेको आहे वाक़ियो जेको पेश आयो आहे, जेको हिकु मोज़िज़ घर जे दाख़िल थी जेको आहे घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर भातियुनि खे जेको आहे यरगमाल बणाए जेको आहे ही हेॾो वॾो जेको आहे धाड़ो हयो वियो आहे। पर अञा ताईं जेको आहे सिंध पुलिस जेका आहे ख़ामोश आहे, उन्हनि तरफ़ां त काई कार्रवाई न थी आहे। पर ही जेको कुता घुराया विया आहिनि या पहिरीं सिस्टम आहे इहो मालिकनि तरफ़ां जेको आहे कयो वियो आहे। सो हिन वक़्तु जेको आहे रेस नादिर राजपुरा जो ही पंहिंजो ई बाग़ आहे पटीज़न खां फुल लिंक रोड ते जेको आहे हिननि जो पंहिंजो ई बाग़ आहे जेको आहे पटीज़न खां फुल लिंक रोड सां अंबनि जो। उतां ई जेको आहे कुतो हले पियो थो वञे अॻिते रोड जो टाप ताला जेको आहे मेन जेको आहे पटीज़न खां फुल रोड मुसलसल ही जेको आहे कुतो रोड सां ई हले पियो थो। जेको ही ॾिसो था ही पोयां वार ॾिसो, वार ॾिसो। हिन वक़्तु जितां कुतो गुज़री रहियो आहे उन तरफ़ जेको आहे रोड जे ॿई तरफ़ रेस नादिर राजपुरा जी पंहिंजी ज़मीन आहे जेका हिते बि जेका उन्हनि जी 100 एकड़ पंहिंजी ज़मीन आहे। ऐं हीअ रोड जेको आहे फुल रोड आहे ऐं रेस जेको आहे पाण मोज़िज़ शख़्सियत बि आहे। तंहिंखां पोइ बहितरीन शख़्सियत आहे जंहिंजे घर में हीअ जेको आहे राति हेॾो वॾो जेको आहे धाड़ो लॻो आहे। सो उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत बि कयूं था। ऐं हिन वक़्तु ॾिसूं कुतो जेको आहे आख़िरी हद किथे थो करे ऐं किथे थो पहुचे हली। कुझु मोटरसाइकिल नारा आहिनि, गाॾी नारा आहिनि, उहे अॻिते बीठा आहिनि। रेस वारा पाण अॻिते आहिनि जेके बीठा आहिनि ऐं पोयां जेका वार आहे मोटरसाइकिलुनि ते ऐं पंधु उहा अची रही आहे। तव्हां ॾिसी था सघो रेस नादिर हिन वक़्तु बि जेको आहे अची में वॾे में वॾो जेको आहे ज़मींदार बि आहे जेको आहे रेस सरदार ख़ालिद मियां राजपुरा जी फैमिली सां हुनजो तालुक़ु आहे, वेझड़ा अज़ीज़ आहिनि। ऐं हीअ ॾिसो था तव्हां ही वार ॾिसो था साम्हूं जेका वार बीठल आहे। वार बीठल आहे।
गाड़ी है ना सब मारो कोई तो बता डाट कुछ रहा था कोई यार माण्हुनि खे रोज़ छो थो लॻे ये रेसन जी जेका है पंहिंजी ज़मीन आहे अंबनि जे हिसाब सां हिन वक़्तु जेको आहे कुतो जेको आहे रोड खां हेठि लथो आहे रेसान जी जेका आहे पंहिंजी अंबनि वारी जेका ज़मीन आहे उन में हिकु बाउंड्री आहे विच में जेका उन सां लथो आहे को एस एच ओ हुयो रखियलु हुयो एस एच ओ नबी बख़्श जलबानी उन जे वे खां पोइ जेको आयो वरी हिकु ॾींहं लाइ एस एच ओ तारिक हुसैन आयो दायो साहब उहो वियो उन खां पोइ आयो वरी जेको आहे राणा जमशेद राजपूत ऐं राति राणा जमशेद बि जेको आहे बदिली थी आहे उन जॻह ते नओं एस एच ओ आयो आहे शकील अहमद अवान सो एस एच ओ खे जेको आहे त पहिरियों जेको हीउ चोरनि जो जेको आहे लोफरनि जो धाड़ेलनि जो जेको आहे सलाम आहे जो हीउ हेॾो वॾो जेको आहे वाक़ियो जेको पेश आयो आहे जेको हिकु मोज़िज़ घर जे दाख़िल थी जेको आहे घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर भातियुनि खे जेको आहे यरगमाल बणाए जेको आहे हीउ हेॾो वॾो जेको आहे धाड़ो हयो वियो आहे पर अञा ताईं जेको आहे सिंध पुलिस जेका आहे ख़ामोश आहे उन्हनि तरफ़ां त काई कार्रवाई न थी आहे पर हीउ जेको कुता घुराया विया आहिनि या पहिरीं सिस्टम आहे इहो मालिकनि तरफ़ां जेको आहे कयो वियो आहे सो हिन वक़्तु जेको आहे रेस नादिर राजपुरा जो हीउ पंहिंजो ई बाग़ आहे पटीज़न खां फुल लिंक रोड ते जेको आहे हिननि जो पंहिंजो ई बाग़ आहे जेको आहे पटीज़न खां फुल लिंक रोड सां अंबनि जो उतां ई जेको आहे कुतो हले पियो थो वञे अॻिते रोड ई रोड जो टाप ताला जेको आहे मेन जेको आहे पटीज़न खां फुल रोड मुसलसल ही जेको आहे कुतो रोड सां ई हले पियो थो जेको हीउ ॾिसो था हीउ पोयां वार ॾिसो वार ॾिसो वक़्तु जितां कुतो गुज़री रहियो आहे उन तरफ़ जेको आहे रोड जे ॿई तरफ़ रेस नादिर राजपुरा जी पंहिंजी ज़मीन आहे जेका हिते बि जेका उन्हनि जी 100 एकड़ पंहिंजी ज़मीन आहे ऐं हीउ रोड जेको आहे फुल रोड आहे ऐं रेस जेको आहे पाण मोज़िज़ शख़्सियत बि आहे तंहिंखां पोइ बहितरीनु शख़्सियत आहे जंहिंजे घर में हीउ जेको आहे राति हेॾो वॾो जेको आहे धाड़ो लॻो आहे सो उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत बि कयूं था ऐं हिन वक़्तु ॾिसूं कुतो जेको आहे आख़िरी हद किथे थो करे ऐं किथे थो पहुचे हली कुझु मोटरसाइकिल नारा आहिनि गाॾी नारा आहिनि उहे अॻिते बीठा आहिनि रेस वारा पाण अॻिते आहिनि जेके बीठा आहिनि ऐं पोयां जेका वार आहे मोटरसाइकिलुनि ते ऐं पंधु उहा अची रही आहे तव्हां ॾिसी था सघो रेस नादिर हिन वक़्तु बि जेको आहे अची में वॾो जेको आहे ज़मींदार बि आहे जेको आहे रेस सरदार ख़ालिद मियां राजपुरा जी फैमिली सां हुनजो तालुक़ु आहे वेझड़ा अज़ीज़ आहिनि ऐं हीउ ॾिसो था तव्हां हीउ वार ॾिसो था साम्हूं जेका वार बीठल आहे
वार बीठल है। गाड़ी है ना सब बता डाट यार रोज शो ये रेसन जी जेका है पंहिंजी ज़मीन है अंबन के हिसाब से। हिन वक्त जो है कुत्तो जो रोड का हेठि लथो आहे। रेसान जी जेका है पंहिंजी अंबन वाली जेका ज़मीन आहे उन में एक बाउंड्री है विच में जेका उन सां लथो आहे। हाँ जोन है कि यहाँ तो घर दो ये जोन में कितना इन वक्त जेका ही ज़मीन है हमचर सिरस नादराज पर पंहिंजी आहे जो बाग वारी ज़मीन अथनि फुल रोड सां उन सां ही जेको कुत्तो आहे वाटर जी टप हली रहियो आहे। ॾिसूं कुत्तो जेको आख़िरी दम किथे थो करे। हेठि बूटे वारे जो नौजवान के क़त्ल किया वियो उन खां पोइ जेको आहे वरी चीएम आई रेस बाबू लुत्फ़ राजपर जे घर बातनि खे जेको आहे उन वक़्तु बि ईअं हो सिस्टम जेको आहे हुनजे घर में घिरी जेको आहे दाख़िल थी बंगले में दाख़िल थी जेको आहे उतां जेको आहे त ईअं ई वारदात कई वई। उन वक़्तु बि 6 खां 7 माण्हू हुया जॾहिं रेस बाबू लुत्फ़ राजपर जे जेको आहे बंगले में ई हवेली में घिरिया हुआ। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे त साॻी पोजीशन आहे त 6 खां 7 भाती 6 खां 7 हथियारबंद जेके इन घर में दाख़िल थी जेको आहे घर भातियुनि खे यरगमाल बणाए जेको लखे रुपयनि जो सोन थी वियो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे रोक रक़म थी वई ऐं ॿियो जेको मोबाइल वग़ैरह आहिनि उहे जेके खयूं वयूं आहिनि। ऐं
रेस नादिर जेको आहे उहो तालुको बि जेको आहे सरदार अहमद ख़ान राजपर जी फैमिली सां आहे, माना उन्हनि जो वेझो अज़ीज़ आहे। रेस शफ़ीक मियां सरदार ख़ालिद मियां जो जेको आहे वेझो अज़ीज़ आहे, जंहिंजे घर मां ही जेको आहे राति थियो आहे। सो असां जेको आहे हिन वक़्तु बि जेको आहे इहो ई जेको आहे IG सिंध खां DIG शहीद बेनज़ीर अहमद खां SSP नौशरो फिरोज़ खां इहो ई मुतालबो कंदासीं त फिलफो जेको आहे नोटिस वठी जेको आहे त इंक्वायरी कराई वञे, शाफ़ शफ़ाफ़ ऐं जांच कराई वञे त हीअ अहिड़ा वाक़िया छो था थियनि जेको आहे। ऐं तंहिंखां पोइ हिकु महीने में जेको आहे 3 SHO तब्दील थिया आहिनि। पहिरियों जेको SHO हुयो रखियलु उहो हुयो SHO नबी बख़्श जलबानी, उन जे वे खां पोइ जेको आयो वरी हिकु ॾींहं लाइ SHO तारिक हुसैन आयो, दायो साहिबु उहो वियो। उन खां पोइ आयो वरी जेको आहे राणा जमशेद राजपूत, ऐं राति राणा जमशेद बि जेको आहे बदिली थी आहे। उन जॻह ते नओं SHO आयो आहे शकील अहमद अवान। सो SHO खे जेको आहे त पहिरियों जेको ही चोरनि जो जेको आहे लोफरनि जो धाड़ेलनि जो जेको आहे सलाम आहे जो ही हेॾो वॾो जेको आहे वाक़ियो जेको पेश आयो आहे, जेको हिकु मोज़िज़ घर जे दाख़िल थी जेको आहे घर भातियुनि खे यरगमाल बणाए, घर भातियुनि खे जेको आहे यरगमाल बणाए जेको आहे हीउ हेॾो वॾो जेको आहे धाड़ो हयो वियो आहे। पर अञा ताईं जेको आहे सिंध पुलिस जेका आहे ख़ामोश आहे, उन्हनि तरफ़ां त काई कार्रवाई न थी आहे। पर हीउ जेको कुता घुराया विया आहिनि या पहिरीं सिस्टम आहे इहो मालिकनि तरफ़ां जेको आहे कयो वियो आहे। सो हिन वक़्तु जेको आहे रेस नादिर राजपुरा जो ही पंहिंजो ई बाग़ आहे, पटीज़न खां फुल लिंक रोड ते जेको आहे हिननि जो पंहिंजो ई बाग़ आहे जेको आहे पटीज़न खां फुल लिंक रोड सां अंबनि जो। उतां ई जेको आहे कुतो हले पियो थो वञे अॻिते रोड जो टाप ताला जेको आहे मेन जेको आहे पटीज़न खां फुल रोड मुसलसल ही जेको आहे कुतो रोड सां ई हले पियो थो। जेको हीउ ॾिसो था हीउ पोयां वार ॾिसो, वार ॾिसो। हिन वक़्तु जितां कुतो गुज़री रहियो आहे उन तरफ़ जेको आहे रोड जे ॿई तरफ़ रेस नादिर राजपुरा जी पंहिंजी ज़मीन आहे, जेका हिते बि जेका उन्हनि जी सवे एकड़ पंहिंजी ज़मीन आहे। ऐं हीउ रोड जेको आहे फुल रोड आहे। ऐं रेस जेको आहे पाण मोज़िज़ शख़्सियत बि आहे, तंहिंखां पोइ बहितरीनु शख़्सियत आहे जंहिंजे घर में हीउ जेको आहे राति हेॾो वॾो जेको आहे धाड़ो लॻो आहे। सो उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत बि कयूं था। ऐं हिन वक़्तु ॾिसूं कुतो जेको आहे आख़िरी हद किथे थो करे ऐं किथे थो पहुचे हली। कुझु मोटरसाइकिल नारा आहिनि, गाॾी नारा आहिनि, उहे अॻिते बीठा आहिनि। रेस वारा पाण अॻिते आहिनि जेके बीठा आहिनि, ऐं पोयां जेका वार आहे मोटरसाइकिलुनि ते ऐं पंधु उहा अची रही आहे। तव्हां ॾिसी था सघो रेस नादिर हिन वक़्तु बि जेको आहे अची में वॾो जेको आहे ज़मींदार बि आहे। जेको आहे रेस सरदार ख़ालिद मियां राजपुरा जी फैमिली सां हुनजो तालुक़ु आहे, वेझड़ा अज़ीज़ आहिनि। ऐं हीउ ॾिसो था तव्हां हीउ वार ॾिसो था, साम्हूं जेका वार बीठल आहे। वार बीठल आहे।
वेही हो गई वेही ऐसे ही घर का बनी हेलो बाबा खैर तो आप